नशरा फिरोज़ भरिसां सदुजा थाणे जे हद ॻोठ नवाब साबकी जो रिवासी कमंद जे वापारी अली गुलचांडियो खे 3 ॾींहं अॻु हथियारबंद माण्हुनि पारां गोलियूं हणी क़तल कयो वियो हो, जंहिंजा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ संदन वाटसन पारां एहतिजाज मुज़ाहिरो करे पुलिस इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाज जे अॻवानी मोहम्मद मिठल चांडियो, कुर्बान अली, दुर मोहम्मद इरफान चांडियो करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन जो चवणु हो त कुझु साल अॻु फुर दौरान गुलाम मुस्तफ़ा चांडियो खे क़तल कयो वियो हो, जंहिंजो फ़ैसिलो MPA मुमताज़ अली चांडियो पारां कयो वियो हो। फ़ैसिले में जवाबदार धुर खे ॾोही करार ॾिनो वियो हो। जवाबदार धुर पारां खून जी चटी पिणु भरी ॾिनी वई हुई, मगर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ बहाना करे 3 ॾींहं अॻु लाड़काणे में सरदार बुरहान खान चांडियो वटि फ़ैसिलो रखियो वियो। सरदार बुरहान खान चांडियो जे फ़ैसिले में पिणु जवाबदार धुर ॾोही थियण जे करे ॻोठ भरिसां 5 जवाबदार मक़तूल अली गुलचांडियो खे गोलियूं हणी क़तल कयो वियो हो, जंहिंजे केस सदुजा थाणे ते दाख़िल कयो वियो हो, मगर पुलिस तरफ़ां हिन वक़्त ताईं संदसि भाउ जा क़ातिल गिरफ़्तार नाहिनि कया विया, जंहिं सबबु जवाबदार असांखे क़तल करण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि पारां तक जे MPA सिंध जो घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार खे अपील कई आहे त जवाबदार धुर जे माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खान इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।